नोशहरोफिरोज ڀرسان कच्छ जे इलाइक़े न्यू मुजट तगड़ पतण ऐं ڀورٽي जे कच्छ वारे इलाइक़े में सिंधु दरियाह जे पाणी में चाढ़ सबब केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। पाणी हेठि आयल ॻोठाणनि कैंप में वञण खां इनकार करे छॾियो आहे। इन सिलसिले में ॻोठाणनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजा घर घाट कॾहिं बि न छॾींदासीं, छाकाणि त हुकूमत ज़िले इंतिज़ामिया जा खोखला आसरा दिलासा जॾहिं त कैंपुनि में नक़ाब पर्दो जो बंदोबस्तु आहे, हिन जो इलाज सहूलतूं आहिनि। जिते 2010 ऐं 2022 जी बोर्ड में असां कैंपुनि में मुंतक़िल थियासीं त असांजे खाधे पीते सिहत चौपाई माल जी ज़िले इंतिज़ामिया चूंडियल नुमाइंदनि का बि साड़ नाहे लधी। हिते सिर्फ़ु इंतिज़ामिया मीडिया खे ॾिसी पोइ फ़ोटो सेशन कराए कूड़ा दिलासा ॾेई वापसि हलिया वञनि था ऐं गाॾियुनि चढ़ी वापसि था वञनि। माण्हू मुंतक़िल थियण खां इनकार करे छॾियो आहे। जॾहिं ज़िले इंतिज़ामिया पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते मेडिकल लाइफ स्टॉक जी कैंप हली रही आहे। उतां जे इंचार्ज सिहत मुरली शाह संदसि टीम जा मुलाज़िम कैंप ते मौजूदु हुआ। जानवरनि जूं दवाऊं कैंप में मौजूदु हुयूं, बाक़ी सरकारी कैंपूं किथे बि नज़र न आयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।